ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। कश्मीर जे ॻोठ अता मोहम्मद खोसो में नौजवान वेझण दौरान बुॾी वियो आहे। 18 सालनि जो नूर मोहम्मद पुट वली मोहम्मद लाशारी बेगारी फीडर में बुॾी वियो। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। ख़बर हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कश्मीर जे ॻोठ अता मोहम्मद खोसो में नौजवान वेझण दौरान बुॾी वियो आहे। 18 सालनि जो नूर मोहम्मद पुट वली मोहम्मद लाशारी बेगारी फीडर में बुॾी वियो। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। खबर नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। कश्मीर जे ॻोठ अता मोहम्मद खोसो में नौजवान वेझण दौरान बुॾी वियो आहे। 18 वरे जो नूर मोहम्मद पुट वली मोहम्मद लाशारी बेगारी फीडर में बुॾी वियो। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कश्मीर जो रिपोर्टर जाम असगर चाचड़ असां सां लाइन ते मौजूद है। जी जाम असगर, आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, मां तव्हांखे अपडेट कंदो हलां। अफ़सोसनाक वाक़ियो आहे कश्मीर मां गुडूबेड़ा में कंदा BSP मां पेश आयो आहे कि कश्मीर जे ॻोठ अता मोहम्मद खोसो वासी 18 सालनि जे नूर मोहम्मद लाशारी BSP में विझंदे पूरी पहुची वियो आहे। वारसनि पारां पंहिंजी मदद सां अहिड़े बुॾी वियल नौजवान जी लाश जी ॻोल्हा कई पई वञे। वारसनि जो चवणु आहे त BSP जो जेको अमलो आहे, आपाशी अमलो आहे, उहो ताउन न पियो करे। पाणी जे वाकुरनि में तेज़ी हुअण करे नौजवान जी लाश तुरंत पेश थी रहियो आहे। BSP गेट बंदि करण जी इंजीनियर BSP पाणी बंदि कंदा जॾहिं त लाश अञा ताईं न लभी सही आहे। जी वॾी महिरबानी जाम आगाह करण लाइ।